हिन युग में इंटरनेट जे थ्रू पाण मोबाइल जे ज़रिए सिंधी भाषा खे तमामु अॻिते वधायो आहे। घणियूं ई अहिड़ियूं चैनलियूं आहिनि, सिंधी कॉमेडी, सिंधी भॼन, सिंधी गाना, सिंधी गाननि ते डांस, या पंहिंजे चालीहे साहिब जो, या पंहिंजे भॻवाननि जूं जानकारियूं, पंहिंजे सिंधी खुराक जूं, जेको बि पंहिंजो खाधो खुराक आहे उन जे बारे में, त पंहिंजी सिंधी भाषा खे अॻिते वधाइण लाइ जाम कोशिशूं थी रहियूं आहिनि ऐं इहे तमामु सुठियूं आहिनि। पर हिन कोशिशुनि खे अॻिते वधाइण लाइ इन चैनलनि खे ध्यान सां ॾिसो, सम्झो, उन्हनि में लाइक ॾियो ऐं उन चैनलनि खे फॉलो कयो, त पंहिंजो सिंधी कल्चर अॻिते वधंदो ऐं पंहिंजी नई पीढ़ीअ खे बि इहा ख़बर पवंदी त पंहिंजो सिंधी कल्चर बि तमामु प्यारो ऐं सुठो आहे। पंहिंजी सिंधी भाषा में आखाणी, तव्हां आखाणियूं त ॿुधियूं हूंदियूं, हिंदीअ में, गुजराती में, इंग्लिश में, सभिनी भाषाउनि में, सिंधीअ में बि ॿुधियूं हूंदियूं, पंहिंजे बुज़ुर्गनि खां बुकुनि में पढ़ियूं हूंदियूं, रेडियो ते बि ईंदियूं हुयूं जेसिताईं मूंखे यादि आहे त। पर मोबाइल में हिकु नई पेशकश चालू कई आहे,